बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। अॼु जे हिन वीडियो जो उनवान आहे इल्म तब जूं शाख़ूं ब्रांचिज़ ऑफ फिज़िक्स। पोएं वीडियो में ॾिठोसीं त काइनात जी बनावट निहायत सिधी सवली सम्झी वञे थी, तंहिं करे शुरूअ में तिबियात जो इल्मु एतिरो वसी न हो, पर जीअं जीअं माहिर फितरत ऐं काइनात जी वज़ाहत कंदा विया तीअं तीअं फिज़िक्स जूं शाख़ूं ठहंदी वियूं। हीउ वीडियो उन्हनि शाख़ुनि ते आहे जेकी हीअ आहिनि। दीज़ आर तिबियात खे ॿिनि मुख्य शाख़ुनि में विरहायो वियो आहे। पहिरीं मॉडर्न जदीद, ॿियों क्लासिकल क़दीम। यादि रखो त 19वीं सदी ईस्वीअ खां पहिरियां जी इल्म तिबियात ऐं उन जी शाख़ुनि खे क़दीम तिबियात चइबो आहे ऐं उन खां पोइ जी तिबियात खे यानी अॼुकल्ह जी इल्म तब खे जदीद तिबियात सॾियो वेंदो आहे। क़दीम इल्म तब क्लासिकल फिज़िक्स, मैकेनिक्स, थर्मोडायनेमिक्स, गर्मी जी मुंतक़िली, इलेक्ट्रिसिटी, बिजली, मैग्नेटिज़म, मक़नातीसियत, इलेक्ट्रोमैग्नेटिज़म, बरक़ीमक़नातीसियत, ऑप्टिकल फ़िज़िक्स, रोशनाई इल्म तब, एस्ट्रोफ़िज़िक्स, फ़ल्कियाती इल्म तब, अक्वास्टिक, सूती इल्म तब, रिलेटिविटी, लागापे वारी इल्म तब, जदीद इल्म तब, मॉडर्न फ़िज़िक्स, क्वांटम फ़िज़िक्स, मक़दारी इल्म तब, एटॉमिक फ़िज़िक्स, एटमी इल्म तब, पार्टिकल फ़िज़िक्स, ज़राती इल्म तब, प्लाज़्मा फ़िज़िक्स, प्लाज़्मा इल्म तब, जियोफ़िज़िक्स, ज़मीनी इल्म तब, सॉलिड स्टेट फ़िज़िक्स, नहरी इल्म तब, न्यूक्लियर फ़िज़िक्स, जौहरी इल्म तब, बायोफ़िज़िक्स, हयातियाती इल्म तब, मॉलिक्यूलर फ़िज़िक्स, मॉलिक्यूलर इल्म तब ऐं उन्हनि खां सवाइ इल्म तब जूं ॿियूं केतिरियूं ई अहम शाख़ूं आहिनि। इल्म तब जूं ॿियूं शाख़ूं अदर ब्रांचिज़ ऑफ फिज़िक्स, साउंड, आवाज़, मेडिकल फ़िज़िक्स, दवा जी इल्म तब, लो टेम्परेचर फ़िज़िक्स, घटि गर्मी पद वारी इल्म तब, हाई टेम्परेचर फ़िज़िक्स, वधि गर्मी पद वारी इल्म तब, फ्लूइड डायनेमिक्स, पाणी जी मुंतक़िली, हाई एनर्जी फ़िज़िक्स, वधि तवानाई इल्म तब, लो एनर्जी फ़िज़िक्स, घटि तवानाई वारी इल्म तब, कंडेंस्ड मैटर फ़िज़िक्स, थल्हे मादे वारी इल्म तब। हीअ त इल्म तिबियात जूं अहम ऐं उहे शाख़ूं आहिनि जेकी किताबनि में मौजूदु आहिनि, जॾहिं त इल्म तब जी वसअत जे करे उहा तमामु वसी ऐं तमामु घणी शाख़ुनि में तक़सीम आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे इल्म तिबियात जी ॿियनि शाख़ुनि जी ख़बर आहे त कमेंट ज़रूरु कंदा, पसंदि आयो त लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा ऐं अहिड़ा मालूमाती वीडियो ॾिसण जे लाइ सब्सक्राइब ज़रूरी कंदा।